बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर व्यूवर्स। उम्मीद त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। अॼु असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं हिकु नई क्लास सां गॾु। इन खां पहिरीं वारे क्लास में असां ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि जो तारीफ़ पेश कयोसीं ऐं 4 ॻाल्हाइण जा लफ़्ज़ तव्हांखे ॿुधायासीं ऐं अॼु वारी वीडियो में 4 ॿिए ॻाल्हाइण जा लफ़्ज़ असां तव्हांखे सेखारींदासीं। हिन वीडियो में असां तव्हांखे ज़रफ़, हरफ जर, हरफ जुमिलो ऐं हरफ निदा पढ़ाईंदासीं आसान मिसालनि सां गॾु। इन जे लाइ वीडियो जे आख़िर ताईं असां सां जुड़िया रहिजो ताकी हिन वीडियो मां तव्हां कुझु न कुझु फ़ाइदो हासिलु करे सघो। टाइम खे ज़ाया न कंदे अचो त पंहिंजे अॼु जे क्लास ॾांहुं हलूं। ज़रफ़, जेके इंग्लिश में एडवर्ब चइबो आहे। ज़रफ़ उहो लफ़्ज़ आहे जेको जुमिले में फ़ेल, सिफ़त ऐं ॿिए ज़रफ़ सां लॻी वक़्तु, जाइ, रीति, क़दुरु, नाकार जी माना ॾेखारे त उनखे ज़रफ़ चइबो आहे। अचो त कुझु मिसाल ॾिसूं जीअं तव्हांखे वधीक क्लियर थिए। वक़्तु अॼु, कल्ह, सुभाणे वग़ैरह। जाइ अंदरि, ॿाहिरि, हेठि वग़ैरह। रीति होरणिया, ॾाढा, मस मस वग़ैरह। क़दुरु तमामु, ॾाढो, सख़्तु वग़ैरह। नाकार न, न को, कोन्हे वग़ैरह। हाकार हाओ, हा वग़ैरह। जेके लफ़्ज़ मां तव्हांखे हाणे ॿुधाया अगरि इहे लफ़्ज़ अचनि था कंहिं बि सेंटेंस में त तव्हां सम्झी वञो त इहो जेको जुमिलो आहे ज़रफ़ जो आहे। अचो त कुझु जुमिला ॾिसूं जीअं अञा तव्हांखे वधीक क्लियर थिए ऐं तव्हांखे सम्झ में अचे त इहे लफ़्ज़ जुमिलनि में कीअं इस्तेमालु थींदा आहिनि। नंबर 1, अॼु ईद आहे। नंबर 2, अहमद हेठि बीठो आहे। नंबर 3, ही तिखो डोड़े थो। नंबर 4, अंब मिठो न आहे। नंबर 5, नसरीन तमामु होशियारु छोकिरी आहे वग़ैरह। पहिरें जुमिले में आहे लफ़्ज़ फ़ेल आहे पर अॼु लफ़्ज़ मां ख़बर पवे थी त ईद कॾहिं आहे, यानी ईद हुअण जे वक़्त जी ख़बर पवे थी अॼु लफ़्ज़ मां त ईद अॼु आहे। ॿिए जुमिले में बि आहे लफ़्ज़ फ़ेल आहे पर हेठि लफ़्ज़ मां ख़बर पवे थी अहमद जे बीहण जी जाइ किथे आहे। ऐं टे जुमिले में लफ़्ज़ डोड़े थो फ़ेल आहे पर तिखो लफ़्ज़ मां ख़बर पवे थी कहिड़ीअ रीति डोड़े थो। चौथे जुमिले में आहे लफ़्ज़ फ़ेल आहे पर न लफ़्ज़ मां इनकार जी माना निकिरे थी। पंजे जुमिले में लफ़्ज़ होशियारु सिफ़त आहे ऐं तमामु ज़रफ़ आहे जेको होशियारु लफ़्ज़ सां लॻी नसरीन जी होशियारीअ जो क़दुरु या अंदाज़ खे चिटी तरह ॾेखारे थो। हरफ जर, जंहिंखे इंग्लिश में प्रीपोज़िशन चइबो आहे। जर जी माना आहे कशिश या शिक। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में कंहिं इस्म या ज़मीर जे पुठियां अचनि ऐं उन जो लाॻापो जुमिले जे ॿिए लफ़्ज़ सां ॾेखारनि, अहिड़नि लफ़्ज़नि खे हरफ जर चइबो आहे। मिसाल ते, में, वटि, मां, खां, लाइ, ताईं, सिवाइ, तोणे वग़ैरह। अचो त जुमिला ॾिसूं जीअं अञा तव्हांखे वधीक क्लियर थिए। नंबर 1, मेज़ ते किताबु रखियो आहे। नंबर 2, कुपड़ीअ में मस आहे। नंबर 3, मूं वटि कलम आहे। पहिरें जुमिले में ते लफ़्ज़ मेज़ इस्म जे पुठियां आयो आहे ऐं इहो लफ़्ज़ मेज़ ऐं किताब जे विच में लाॻापो ॾेखारे थो। ॿिए जुमिले में कुपड़ी इस्म जे पुठियां में लफ़्ज़ आयो आहे जेको कुपड़ीअ जो मस सां लाॻापो ॾेखारे थो। ऐं टे जुमिले में मूं ज़मीर जे पुठियां वटि लफ़्ज़ कमु आयो आहे जेको मूं ज़मीर जो कलम सां लाॻापो ॾेखारे थो। उमेद आहे त तव्हांखे क्लियर थियो हूंदो त हरफ जर इस्म ऐं ज़मीर जे पुठियां अची जुमिलनि या लफ़्ज़नि में लाॻापो कीअं ज़ाहिर करे थो। तव्हां बि कुझु अहिड़ा जुमिला ठाहियो जीअं तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वञे त हरफ जर
इसम या ज़मीर जे पुठियां लॻी जुमलनि ऐं लफ़्ज़नि सां लाॻापो कीअं थो ॾेखारे। हरफ़ जुमिलो जंहिंखे इंग्लिश में कंजक्शन चइबो आहे। हरफ़ जुमिले जी माना आहे ॻंढींदड़ या जुदा कंदड़। हरफ़ जुमिलो उहो लफ़्ज़ आहे जेको जुमिले में ॿिनि लफ़्ज़नि जुमिले जे भाङनि या ॿिनि जुमिलनि खे पाण में मिलाए त उनखे हरफ़ जुमिलो चइबो आहे। मिसाल ऐं या पर जेकॾहिं अगरि त जेकर वग़ैरह। यानी हरफ़ जुमिलो उहो लफ़्ज़ आहे जेको ॿिनि जुमिलनि या ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में मिलाईंदो आहे। अचो त कुझु जुमिला ॾिसूं ऐं ॾिसूं त कीअं इहो ॿिनि लफ़्ज़नि या ॿिनि जुमिलनि खे पाण में मिलाए थो। ख़लील ऐं उमर स्कूल वञनि था। मज़मून लिखो या हिसाबु कयो। अहमद रुगो ॻाइणो न पर शाइर बि आहे वग़ैरह। पहिरें जुमिले में ऐं लफ़्ज़ ॿिनि इस्मनि खे पाण में मिलाइण जो कमु करे थो। ॿिएं जुमिले में लफ़्ज़ या ॿिनि जुमिलनि खे पाण में ॻंढण जो कमु करे थो। ऐं टें जुमिले में अहमद रुगो ॻाइणो न पर शाइर बि आहे। हिन जुमिले जा ॿ भाङा आहिनि जंहिंखे पर लफ़्ज़ ॻंढे हिकु करे थो। कुझु तव्हां बि अहिड़ा जुमिला ठाहियो जीअं अञा तव्हांखे वधीक क्लियर थी वञे। हरफ़ निदा इंग्लिश में इनखे इंटरजेक्शन चइबो आहे। निदा जी माना आहे सॾु करणु। हरफ़ निदा उहो लफ़्ज़ आहे जंहिं मां सॾु सुध ख़ुशी अरमान अजब ऐं कावड़ जी माना ज़ाहिर थिए त उनखे हरफ़ निदा चइबो आहे। मिसाल सॾु ओ अड़े अदा वग़ैरह। सुध काश जेकर मन वग़ैरह। ख़ुशी वाह वाह अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह वग़ैरह। अरमान अफ़सोस हाय हाय अभो वग़ैरह। अजब मार भले हा वग़ैरह। कावड़ वग़ैरह। हरफ़ निदा जा कुझु जुमिला मां ॿुधाईंदी हलां जेके स्लाइड में मौजूदु न आहिनि। वाह वाह असां मैच खटी। अफ़सोस हिन जो पीउ मरी वियो। मार हेॾो वॾो जबल। शल आउं इम्तिहान में पास थिया हां। अड़े तूं अहिड़ो कमु कयो आहे। अॼु हिन क्लास में असां जेको कुझु पढ़ियोसीं इन में जेके जुमिला असां इस्तेमालु कयासीं उहे असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इस्तेमालु कंदा आहियूं। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांखे ख़बर न हूंदी आहे त इहे जुमिला ॻाल्हाइण जे कहिड़े लफ़्ज़ सां तालुक़ु रखनि था। हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो असां जेके जुमिला ॻाल्हायूं था उहे कहिड़े लफ़्ज़ सां तालुक़ु रखनि था। उमेदु आहे त हिन वीडियो मां तव्हां काफ़ी कुझु सिखियो हूंदो। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़। ख़ुदा निगहबान।